हुकूमत आईनी तरमीम ते नंबर गेम पूरी हुजण जी दावा करे छॾी। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त आईनी तरमीम अॼु ई पेश कई वेंदी। उन्हनि वटि नंबर गेम पूरी आहे। चीफ जस्टिस जे मुलाज़मत वारे मुदे में का बि वाद न पई कई वञे। हुकूमत आईनी तरमीम ते मौलाना फज़लुर रहमान जा ख़दशा ख़त्म कराए छॾिया। हुकूमती ज़ेरनि जो चवणु आहे त मौलाना फज़लुर रहमान आईनी तरमीम ते हुकूमत जो साथ ॾींदो। क़ौमी असेंबली ऐं सेनेट में हुकूमत नंबर गेम पूरी करे वरिती। आईनी अदालत लाइ जजिस जी मुक़ररी जो तरीक़ेकार बि वाज़िह कयो वियो। आईनी अदालत जो मक़सदु दरख़्वास्त गुज़ारनि खे रिलीफ फ़राहम करणु आहे। अदलिया बाबति आईनी तरमीमी बिल अॼु पेश कयो वेंदो। क़ौमी असेंबली जो इजलास शाम 4 वॻे थींदो। वज़ीर आज़म तरमीमी बिल जी मंज़ूरी लाइ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास सॾाए वरितो। नून लीग पारां मेंबरनि खे ऐवान में मौजूदु रहण जी हिदायत। पीटीआई पारां मेंबरनि खे आईनी तरमीम ते वोट न ॾियण जी हिदायत। टीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी मुलाक़ात। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ बिलावल भुट्टो जे चैम्बर पहुता। आज़म नज़ीर ऐं इसहाक़ डार स्पीकर चैम्बर में मुशावरत बाद बिलावल भुट्टो सां मुलाक़ात कई। बिलावल भुट्टो ज़रदारी फज़लुर रहमान सां मुलाक़ात बाबति इत्तेहादी अॻवाननि खे एतमाद में वरितो। इसहाक़ डार ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी आईनी तरमीमी मसूदे ते इत्तेफ़ाक़ राय नंबर गेम ते मुशावरत। पीपल्स पार्टी सियासी बहरान जे हल लाइ समूरनि पार्टियुनि खे गॾिजण जो मशवरो ॾेई छॾियो। पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त सियासी बहरान जे हल लाइ कोशिशूं कयूं पिया। कोशिश आहे त उहे तरमीमूं आंदियूं वञनि जिन ते सभु पार्टियूं मुतफ़िक़ हुजनि। मौलाना फज़लुर रहमान आॾो बि सभु मामला रखूं था। मौजूदा कानून साज़ी ते पीटीआई खे बि रवैयो तब्दील करणु घुर्जे। बिजली कंपनियुनि जी निजकारी ते एहतिजाज जी ख़दशे सबबि हुकूमत ज़रूरी सर्विस एक्ट लागू करे छॾियो। सर्विस एक्ट तहत कंपनियुनि में एहतिजाज ते पाबंदी हूंदी। ज़ेरनि जो चवणु आहे त डिस्कोस एनटीडीसी ऐं डिनकोस में बि यूनियन जी सरगर्मियुनि ते पाबंदी लॻाई वई आहे। ज़रूरी सर्विस एक्ट ते अमल न कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। हुकूमत समेत सॼी दुनिया में जमहूरियत जो पाकिस्तान समेत सॼी दुनिया में जमहूरियत जो आलमी ॾींहुं अॼु मल्हायो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तानी सियासत केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई आहे। जमहूरियत अवाम जे सियासी अमल में शिरकत ऐं इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ जो नालो आहे। मुल्की मसइलनि जे हल में जमहूरियत जो अहम किरदारु आहे। जमहूरियत जे इस्तेहकाम लाइ सभिनी जो गॾिजणु ज़रूरी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त गॾियल सहकार सां ई जमहूरियत खे मज़बूत बणाए सघूं था। पाकिस्तान में जमहूरियत जी मज़बूती वारे अज़म जो वर्जाव करियूं था। कराची में मनकी पाक सां वधीक 3 शकी केस ज़ाहिर। 3 ॼणा सऊदी अरब खां कराची पहुता हुआ। अमलदारनि जो चवणु आहे त टिन्ही खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सिंध में गुरबत ऐं बेरोज़गारी ज़िंदगियूं गड़काइण लॻी। मुख़्तलिफ़ शहरनि में 4 ॼणनि ज़िंदगी जो अणत आणे छॾियो। थारू शाह जे ॻोठ मोरियल उजण वासी राहिल उजण बेरोज़गारी सबबि मुबैना तौर आपघात करे छॾियो। चंबड़ में 4 ॿारनि जे माउ कोली ज़ाल नीलू कोली फाओ खाई मुबैना आपघात करे छॾियो। माजन में गुलाम मुर्तज़ा मेमण बीमारी खां तंग अची दरिया में टपो ॾेई मुबैना तौर आपघात कयो। सीराणी में नौजवान चांदी मल घरू अणबत तां फाओ खाई मुबैना आपघात करे हयाती जो अंतांदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पीएसटी ऐं जेएसटी टेस्ट पास उम्मीदवारनि जा ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ मुज़ाहिरा। खैरपुर टंडोजाम ऐं बिरिया सिटी में टेस्ट पास उम्मीदवार ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया। नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चयो त पीएसटी ऐं जेएसटी टेस्ट पास उम्मीदवारनि जा ऑफर आर्डर जारी करे पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे।